घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त एडिशनल डिप्टी कमिश्नर घोटकी वन सैयद शाहिद अली शाह, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिविजनल घोटकी सैयद आमिर हुसैन शाह सां गॾिजी रेस्ट हाउस मीरपुर माथेलो जे एहताते में जश्न आज़ादी जे मौके ते बूटा लॻाए मूनसून वणकारी मुहिम जो इफ्तिताह करे छॾियो है। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर घोटकी राना मोहसिन इम्तियाज, मुख्तियारकार घोटकी मेहर अली चाचड़, मुख्तियारकार मीरपुर माथेलो अशरफ पीताफी ऐं ॿिया सरकारी ऑफिसर पिण मौजूद हुआ। इन मौके ते तकरीब खे खिताब कंदे डीएफओ सोशल फॉरेस्ट्री घोटकी सैयद आमिर हुसैन शाह अवाम खे अपील कई हुई त वध खां वध वण पोखनि ऐं इन्हनि जी हिफ़ाज़त बि कनि। अवाम मूनसून जी वणकारी मुहिम दौरान पंहिंजे घरनि में वण पोखी करे क़ौमी मुहिम में भरपूर हिसो वठनि, छो त बूटा ऐं वण शहर जी कुदरती हुस्न में इज़ाफ़ो कनि था ऐं माण्हुनि खे साफ़ माहौल बि फ़राहम कनि था। हिननि वधीक चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ असांखे वध खां वध वण ऐं बूटा लॻाइण घुर्जनि। बूटनि जी हिफ़ाज़त ऐं सार संभाल बि समाज जे हर फर्द जी ज़िम्मेवारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।